नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। सखर खां जिते सेशन कोर्ट ॿाहिरां फरार थियल ॿ कैदी ॿीहर गिरफ़्तार कया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अहम ख़बर ॾियूं सखर खां त सेशन कोर्ट ॿाहिरां फरार थियल ॿ कैदी ॿीहर गिरफ़्तार थिया आहिनि। फरार थियल कैदी गुलाम मुस्तफ़ा खे संदसि पीउ जेल में पेश करे छॾियो आहे। ॿियो जवाबदार अब्दुल शकूर भट्टी खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस दावा कई आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सखर खां सेशन कोर्ट ॿाहिरां फरार थियल ॿ कैदी ॿीहर गिरफ़्तार कया विया आहिनि। फरार थियल कैदी गुलाम मुस्तफ़ा खे संदसि पीउ जेल में पेश करे छॾियो आहे, जॾहिं त ॿियो जवाबदार अब्दुल शकूर भट्टी खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। अवांखे अपडेट कयूं सखर खां त सेशन कोर्ट ॿाहिरां फरार थियल ॿ कैदी ॿीहर गिरफ़्तार थिया आहिनि। फरार थियल कैदी गुलाम मुस्तफ़ा खे संदसि पीउ जेल में पेश करे छॾियो आहे। ॿिए जवाबदार अब्दुल शकूर भट्टी खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। सेशन कोर्ट ॿाहिरां फरार थियल ॿ कैदी ॿीहर गिरफ़्तार कया विया आहिनि। सखर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे सखर खां कैटी न्यूज़ जो रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, अपडेट कजो। जी काज़ी राफेल, सखर सेंट्रल जेल खां हाज़िरी ते आयल ॿिनि कैदियुनि जेके कुझु देरि पहिरियां सेशन कोर्ट जे अहाते मां फरार थिया, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेंट्रल जेल सखर में कैदियुनि खे हाज़िरी ते सेशन कोर्ट में आंदो वियो हो जेल खां, जंहिंखां पोइ ॿ कैदी अब्दुल शकूर भट्टी ऐं गुलाम मुस्तफ़ा भट्टी सेशन कोर्ट जे अहाते मां फरार थी विया। ॿिन्ही जे फरार थियण जो इंकशाफ थियण खां पोइ पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी कई वई ऐं बिलाल कॉलोनी। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ जान मोहम्मद महर।